जी बिल्कुल, सिंध के दीगर शहरों की तरह इस वक्त नोकोट में भी सिंध की सकाफत टोपी अजरक डे बड़े जोशो खरोश के साथ मनाया जा रहा है, जहां बड़ी तादाद में स्कूलों और दीगर सिविल सोसाइटी और दीगर लोगों की जानिब से बड़ी बड़ी यहां पर रैलियां निकाली जा रही हैं और इस दिन को मनाने के लिए बड़ी खुशियां मनाई जा रही हैं। मेरे साथ इस वक्त जो रैली के शुरा हैं वो मौजूद हैं, उनसे मजीद जानते हैं वो इस दिन को किस तरह से सेलिब्रेट कर रहे हैं। सभिनी साफ़ी हज़रात जी जिन अॼु सिंध धरतीअ सां मोहबत ऐं वफ़ा जो वचन निभाईंदे असां सां गॾु आहिनि, क़दम ब क़दम गॾु आहिनि, हमेशह असां सां गॾु रहिया आहिनि, अॻे बि गॾु रहिया आहिनि ऐं हमेशह असां सां इंशाअल्लाह अॻियां बि गॾु रहंदा ऐं अॼु बि हिननि भरपूर जेको असांखे कवरेज ॾेई रहिया आहिनि। अलाह करे ख़ुशि हुजनि, जुड़िया हुजनि, आबाद हुजनि। सिंध जी सकाफ़त पुराणे 5000 साल पुराणी है। असीं उनखे जेको ईद जे ॾींहुं अगरि मल्हाईंदा आहियूं। अॼु सॼी सिंध में जेके रैलियूं ऐं जलसा, अॼु हर सिंधी माण्हू ऐं जेको सिंध सां मोहबत करे थो जी ही धरती पैदा थी है, तकरीबन उनखे 1 अरब 97 करोड़ 84 लख 64,700 साल गुज़रिया आहिनि। उन वक़्त खां पोइ असांजी सिंध जी सभ्यता क़ाइम ऐं दाइम आहे ऐं क़ाइम ऐं दाइम रहंदी। इहो जेको ॾींहुं आहे सिंध राज़ कराइण आहे, इहो ईद असांखां ईद खां घटि न आहे। अॼु इहो असांजो कल्चर डे आहे, असीं जिन ते नाज़ करे रहिया आहियूं। जैसा कि आपने इन रैली के शुरा से बातें सुनी, इनका कहना है कि सिंध की सकाफत 5000 साल पुरानी है और इस दिन को हम ईद की तरह मनाते हैं और सिंधी टोपी अजरक पहन के इस सकाफत को उजागर करते हैं। मलिक इस्लाम, वॉच न्यूज़, नोकोट।